अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं है पीरिया गोल सबका पेरिक नजर हेडलाइंस ते बनू में सिक्योरिटी फोर्सेस मथा हमलो लेफ्टिनेंट कर्नल ऐं सिपाही शहीद ISPR मूजिब बनू में सिक्योरिटी फोर्सेस के काफिले से आपघाती बमबार पंहिंजी गाड़ी टकराए छड़ी। हमले में लेफ्टिनेंट कर्नल शहजादा गुल फराज ऐं सिपाही करामत शाह शहीद थी पिया। ISPR जो वधिक चवण आहे त ऑपरेशन में 5 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। सुप्रीम कोर्ट अदालती फैसले ते अमल दरामद लाइ सुञाणप कार्ड ब्लॉक करण वारे सिंध हाई कोर्ट जे फैसले खे गैर कानूनी करार ॾेई छॾियो। जस्टिस मुनीब अख्तर पारां 3 सफ़नि ते ॿधल लिखत में फैसलो जारी। सुप्रीम कोर्ट चयो आहे त सुञाणप कार्ड लग्ज़री शइ नाहे पर ज़िंदगी गुज़ारण लाइ बुनियादी ज़रूरत आहे। सुञाणप कार्ड का बि अदालत ब्लॉक नथी करे सघे। कंहिं शहरी खे सुञाणप कार्ड खां महरूम करण बुनियादी हक़ खसण जे बराबर आहे। 2016 में सिंध हाई कोर्ट रक़म अदा न करण ते दरख़्वास्त गुज़ार जो सुञाणप कार्ड ब्लॉक करण जो हुक्म ॾिनो हो। पाकिस्तान में गैर कानूनी तौर रहंदड़ अफगान शहरियुनि जी स्क्रीनिंग रिहायशी कार्डन सुञाणप दस्तावेज़नि जी छंडछाड़ जारी। मुख़्तलिफ़ शहरनि में गैर कानूनी तौर रहंदड़ 61 अफगान शहरी गिरफ़्तार। कार्रवाइनि में पुलिस, लेडीज़ पुलिस ऐं एलिट फोर्स हिस्सो वरितो। बरतानवी ख़बरूं इदारे दावा कई आहे त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरानी अॻवाननि खे सिधी रीत निशानो बणाईंदो। अमरीकी फौजी ईरानी हुकूमत जो तख़्तो ऊंधो करण जी ख़्वाहिश कंदा। रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त ट्रंप गुज़िरियल साल आयतुल्ला खामनाई खे धमकी ॾेई चुको हो। उर्दुन में अमरीकी बेस ते दर्जन जंगी जहाज़ मौजूद आहिनि। ईरान जे परॾे वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त अमरीका सां सिफ़ारतकारी जंग ॿिन्ही लाइ तयार आहियूं। ॿिन खां 3 ॾींहं में एटमी मुआहिदे जो शुरूआती मसरूर तयार करे वठंदासीं। आला क़यादत जी मंज़ूरी खां पोइ दस्तावेज़ स्टेविटकोफ खे ॾिना वेंदा। पंहिंजे बयान में अब्बास इराक़ची वधीक चयो आहे त ॻाल्हियुनि जे ॿिए दौर में एटमी प्रोग्राम रोकण जी आश नाहे कई। अमरीका तरफ़ां बि अहिड़ो को मुतालबो न कयो वियो। एटमी प्रोग्राम जो को बि फ़ौजी हल न आहे। अमरीका समूरनि मुल्कनि मथां 10% टैरिफ लागू करे छॾियो। अदालती हुकुम बाद अमरीकी सदर नए एग्जीक्यूटिव ऑर्डर ते सही करे छॾी। 5 महीननि ताईं अमरीका इम्पोर्ट थींदड़ शयुनि मथां 10% ड्यूटी लागू हूंदी। वधराई में चयो वियो आहे त नए टैरिफ पॉलिसी अमरीका मैक्सिको मुआहिदे ते लागू न थींदी। अमरीकी सुप्रीम कोर्ट ट्रंप जे इज़ाफ़ी टैरिफ खे गैर कानूनी करार ॾिनो आहे। सिंध हुकूमत पारां कराची में पब्लिक ट्रांसपोर्ट की बेहतरी लाइ जल्द वधीक नयूं बसूं मुतारिफ़ कराइण जो फ़ैसिलो। सीनियर वज़ीर शर्जिल मेमन जी सदारत हेठि ट्रांसपोर्ट खाते जो इजलास रेड लाइन BRT समेत जारी मंसूबनि अवामी सहूलियत ऐं कराची में पब्लिक ट्रांसपोर्ट की बेहतरी बाबत अहम फ़ैसिला। सूबाई वज़ीर पारां तामीराती कमनि दौरान मुतबादिल ट्रैफ़िक प्लान ते सख़्ती सां अमल दरामद कराइण जी हिदायत। शर्जिल मेमन चयो आहे त नई बसनि जी शुरूआत वारे अमल खे तेज़ कयो वञे। अहिड़नि रूट्स जी चूंड कई वञे जिथे अवाम खे सभ खां वधीक सफ़री मुश्किलातूं हुजनि। BRT मंसूबनि सां गॾु नई बसनि जी शुरूआत शहरी ज़िंदगी जो बहितर तब्दीली आणींदी। वापारी जे अॻवा इल्ज़ाम में हटायल पीर मोहम्मद शाह ॿीहर DIG ट्रैफ़िक कराची मुक़रर 20 ग्रेड जे ऑफिसर पीर मोहम्मद शाह जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी। DIG हेडक्वार्टर मज़हर नवाज़ शेख खां DIG ट्रैफ़िक जी इज़ाफ़ी चार्ज वापस वरिती वई। कराची जे वापारी जे अॻवा जो इल्ज़ाम लॻण बाद पीर मोहम्मद शाह खे हटायो वियो हो। मामले जी जांच दौरान मथस लॻायल इल्ज़ाम ग़लत साबित थिया। ढोरो नारो वेझो नौजवान मुबैना तौर आपघात करे छॾियो। ॻोठ खणहार जे यारो भील जो घर मां फाओ खाधल लाश मिलियो। नौजवान जी ख़ुदकुशी जो कारण मालूम न थियो। वाक़े बाद वारसनि में कोहराम। T20 वर्ल्ड कप में पाकिस्तान जो अॼु न्यूज़ीलैंड सां मुक़ाबिलो। सुपर 8 मरहले जो अहम मैच 6:30 वॻे शुरू थींदो। क़ौमी टीम गुज़िरियल बरसात सबबि प्रैक्टिस न करे सघी हुई। न्यूज़ीलैंड टीम जो प्रैक्टिस सेशन बि बरसात सबबि मुतासिर थियो। मौसमियात खाते मूजिबि कोलंबो में अॼु बरसात जो इम्कान आहे। सिंध समेत सॼी दुनिया में अॼु मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो न मिली सघियो। सूबे जे सरकारी इदारनि में बि राज न थी सघी। कराची ऐं हैदराबाद समेत वॾनि शहरनि में सिंधी न पढ़ाईंदड़ ख़ानगी तालीमी इदारा बि कार्रवाई खां आजा। सदर आसिफ अली ज़रदारी पारां क़ौमी यकजहती लाइ मादरी ॿोलियुनि खे हथी वठाइण ते ज़ोर।
पंहिंजे पैगाम में सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त लसानी हम आहंगी असांजी ताक़त जो सरचश्मो ऐं क़ौमी तरक़ी जो बुनियाद आहे। उर्दू वफ़ाक़ खे ॻंढण लाइ राबेरी ज़बान आहे पर मादरी ॿोलियूं सुञाणप आहिनि। सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो न मिलण ख़िलाफ़ सॼी सिंध में रैलियूं। लाड़काणे नुसरत रोज़ ठरी मीरवा में अदबी संगत ऐं ॿियनि तंज़ीमुनि जे सॾ ते रैलियूं कढियूं वयूं। कोटली कबीर गढ़ी हसन पीर वसण ऐं ॿियनि शहरनि में बि रैलियूं कढी एहतजाज। सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण जो मुतालबो।